हेॾे कर बटू में कर पैसे ही गर्मी अची आहे जाम तो मैं बटू कढी तो नची हेॾे कर हेॾे। अरे पप्पा डांस जो स्टेप हो यार, ॿियो कुछ भी ना आहे। अञा तो मुंहिंजा पैसा थी पर्स में, पंहिंजा अची बटू खणी रोड ते नचने। अरे यार पप्पा तो कुछ भी था चो। मदर से तो अचे न तो छा ॾियनि मम्मी खे गिफ्ट। बस तू मन पंहिंजा लक्षण सुधार, इन खां वधीक कुछ न खपे थी मम्मीअ खे। पप्पा यार मैं ख़बर ई तव्हां ईअं ई कुछ चवंदो, इन करे मां तव्हांखे कुछ न ॿुधाईंदो आहियां। भई तूं ॾाढो होशियार आहे। अॻे दफ़े ऑनलाइन ते कुर्ती घुराई अथसी, तूं पंहिंजे लाइ कॾहिं गंजी वरिती आहे? हुन लाइ तूं ऑनलाइन ते वई कुर्ती ॻोल्ही आहे, तुंहिंजो कहिड़ो कमु तूं लेडीज़ जे शयुनि नथो थो विझी? ख़बर थी न नवणेस कुर्ती नथी पावई। अरे यार पप्पा नेट ते सुठी बि लॻे फोटूअ में, ऑफर बि चालू हो, इन करे घुराई मां। पर हाणे काॾे कयूं बि तूं पाए छॾे एॾी मस्ती अथई त। पप्पा यार अॻे साल जी ॻाल्हियूं छॾियो न, हाणे ॿुधायो न। पप्पा कोई शोपीस ॾियां, शोपीस कॾहिं सिर में विझंदी आहे पंहिंजी? शोपीस ॾियां वॉच, मम्मी छा कंदी वॉच? मम्मी सभु पंहिंजो कमु टाइम सां बराबरि कंदी आहे, तूं पंहिंजे पाण खे वॉच ॾे। जेको कमु जीअं कलाक घुम थो थी वञे, ईअं लक्षण रहे न तुंहिंजा ॿार जंहिं वॾे थींदा न तंहिंमें तोखे वॉच ॾींदे। पप्पा खे वॉच जी ज़रूरत आहे, सॼो ॾींहुं टाइम पास थो करे। पप्पा यार तव्हां कुझु बि था चओ यार, तव्हां ॿुधायो न कुझु, पाण ॿुधायो न तव्हां। तोखे बि त गिफ्टियूं मिलंदियूं आहिनि न, घर में मिट माइट ॾेई वेंदा आहिनि न गिफ्ट, उन मां काई यादि कर न। मिट माइट छा ॾींदा? डिनर सेट ॾियांसि। डिनर सेट छा कंदी? पहिरियों जाम पियूं त सेटीअ में। ॿियो छा ॾींदा आहिनि मिट माइट? थर्मास कहिड़े कम जो? लिफ़ाफ़े में 200। अरे भाई ख़बर पई थी छा थो ॻाल्हाए? अरे पप्पा तव्हां चओ त मिट माइट छा ॾींदा आहिनि, उहो ॾिसो त उहो ॿुधायां थो न ख़ाली मां। मम्मीअ खे काई शइ कहिड़ी वणंदी आहे त ख़बर कान थी, अञा ताईं एॾो वॾो थियो आहे। पप्पा तव्हांखे बि त किथे ख़बर अथव, मूंखां वधीक तव्हां मम्मी सां रहिया आहियो। घणो न ॻाल्हाए, हणनि में ॿुधायो न खपे कुझु बि। मम्मीअ खे सभु अथसि, तूं टेंशन न कर, तूं हल तां। मम्मी ओ मम्मी चओ मम्मी करे सॾ थो करे, ॾिसे थो कम में लॻी पई आहियां। पाण उथण नथो पड़े, नथो अची सघे हुते तूं? मम्मी अगरि तव्हांखे कोई गिफ्ट ॾियणी हुजे त छा ॾियो? मन मूंखे हिकिड़ी माई वठी ॾियो, उहो ई वॾे में वॾी गिफ्ट आहे मुंहिंजे लाइ। दुआऊं ॾींदीमांव। मम्मी हाणे माई थोड़ी ॾेई सघिबी आहे कंहिंखे गिफ्ट, कोई प्रैक्टिकल सॉल्यूशन ॿुधायो न। मन मां तोखे सॉल्यूशन ॿुधायो थो हुयो। फिरवेन राजा खे ॻाल्हि चवे, राजा तूं ई ॿुधाए, तो हाणे ताईं मां काई शइ घुरी आहे? न। राजा अॼु हिकु शइ घुरे। राजा मां छा पई चवां, असांजी जेकी इहा चमेली आहे, केरु चमेली? इहा ॾाइण ॿियो केरु? माई। हा पोइ हुनखे छा? हुनजी धीअ शुली तो जेतिरी आहे, उहा टीवाय थी करे। हा त वरी छा टीवाय नोट्स खपनि छा? न राजा टीवाय ॼाण पूरो थियुसि हुनजो। हुन ॾींहुं मां पासे वारी आंटीअ सां वेठी हुअमि, त हुन मूंखे आइडिया ॾिनी, चई अंधेरी कमु कर, देरवने जी शादी हिन शुलीअ सां कराएसि। ॾेसि न हाणे ॾिसां, ॾेसि गिफ्ट जेको घुराई थी, ॾेई सघंदेसि? गिफ्ट होशियारी तो मारे, अंधेरी छॾे ते हवाई घोड़ो थी। तूं हल भाई, तूं हल दुकान ते हल, पाए चंपल, ॾिसूं था पाणे सां, ॾिसां हल। Hey everyone, I hope तव्हांखे वीडियो वणी, एंड फर्स्ट ऑफ ऑल सभिनी मदर्स खे वेरी वेरी हैप्पी मदर्स डे इन एडवांस। लॉट्स ऑफ बेस्ट विशेस एंड यू ऑल आर द बेस्ट। ऑल्सो अगर वीडियो वणी त प्लीज़ शेयर दिस विद योर मदर, एंड जेके भी लेडीज़ आहिनि सभिनी सां शेयर कयो। एंड न्यू वीडियो जल्दी ईंदी, टिल देन बाय बाय, टेक केयर, जय झूलेलाल।